ऐं बिल्कुलु धर्म ते निर्णय करणा आहिनि त धर्म ते निर्णय करण लाइ तव्हांखे मथी ज़रूरत ज़बरदस्त आहे। जेसि ताईं मथी तव्हांखे ब्लेसिंग्स नथियूं मिलनि तव्हांजे वॾनि जूं, या जेसि ताईं तव्हांजे परिवारनि में जितां दुआऊं तव्हां नथा खणो तेसि ताईं तव्हां अॻिते न वधी सघंदा। ऐं मथे तव्हां अगरि टाइट कम कयो था त हेठि तव्हांखे हिलाइण वारो कोई बंदो ई प्रगट न पवंदो। चओ सतनाम श्री। मथां ढिला थियव पोइ हेठि तव्हांखे ताबड़तोड़ गेंद की तरह लुढ़क जाओगे। एक जना ऐसे इस्तेमाल करेगा तो दूसरा जना ऐसे। फिर समझ जाओ दुनिया जा धिक्का खाइण तथा भगवान जे दर जा धिक्का खाइण पुराए वेंदव। दुनिया जी गुलामी करण तथा भगवान जी गुलामी ऐं उन जी चाकरी पुराए वेंदव। भगवान सां कनेक्टेड ऐं गुरुनि सां ऐं परमात्मा सां थींदव न, तव्हांजा अनोखा अजब ऐं गजब कम थींदा तव्हांजे हथ खां। तव्हांखे पाण खे बि ख़बर न पवंदी कीअं थी आहे। ऐं अगरि भगवान सां कनेक्टेड न थींदव त पंहिंजी ज़िंदगी त बोझ लॻंदी, जेको पासे में ईंदो उहो बि बोझ लॻंदव। पोइ उहा ज़िंदगी इंसान खे मज़ो न ॾींदी आहे। इंसान जी अवस्था में